ॼाओ है माने में वॾी बुसरियूं खादियूं हुयूं है न। ॿुध मुंहिंजी बेइज़ती न कर, मां न त चिड़ी पवंदो असां। कुछ सोच मुगा मटर भुक बसर मिठी जी शादी मुराद सां थींदी असांजी माजी ते छा थींदो। सॼा मिट माइट हिकु थी विया अथई ऐं उहा मासी मिठण बि कराची मां अचण वारी आहे ऐं इन ईद ते तुंहिंजो निकाह बि आहे, तारीख़ त पक्की थी वई आहे। ईअं वरी कीअं थींदो? वते थी तूं पंहिंजा हिसाब किताब कंदी, अञा रिश्ते जी ॻाल्हि थी न आहे, तूं वरी असांजी शादी बि कराए छॾी। अस्सलाम वालेकुम मामा मौलवी। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। माजिद खान दे ख़बर कीअं आयो आहीं अॼु? बंद आयो आहियां मामा मौलवी। रमज़ान जो चंड नज़र अची वियो, बाबरकत महीने जूं लख लख वाधायूं हुजनि। मुबारकनि जे बहाने रोज़ीअ में भाईचारो त नाहे करण आयो। न मामा, तव्हां पाण पट सट ते पिया मानी खाओ, कल्ह असांजे घरां मानी खाई विया हो। मतां हुनजो प्लांट वठण आयो जी। तोखे त ख़बर आहे त जुमे जे ॾींहुं वॾेरो ख़त्म जी मानी मोकिलींदो आहे। उन मानी जो इंतज़ारु पियो कयां छो त मां हलवो होल करे खाईंदो आहियां। मामा मौलवी मूंखे उहो मिठो वणे ई कोन, आउं पाण चेहरे जो चोगो कंदो आहियां। वॾो को बदनसीब आहे, तोखे मिठो न वणंदो आहे। माण्हू त मिठे जे लाइ सिकंदा आहिनि। पर मामा मौलवी मूंखे त मिठी पसंदि आहे। अच्छा अच्छा अच्छा, जिलेबी बर्फी बूंदी वग़ैरह, पर यादि रखजांइ वॾेरनि मिठाई मोकिली त तोखे चखण बि कोन ॾींदो साईं। मामा मौलवी इहा मिठाई न, मूंखे त पुफड़ फैसल वारी मिठी थी वणे। ला हौल वला कुवत इल्ला बिल्ला। वॾो को खबी साईं न्याणियुनि जे नंगनि में अखियूं थो विझी। मामा मौलवी तूं ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कर। आउं तोखां तावीज़ लिखाइण आयो आहियां, अहिड़ो को तावीज़ लिखी ॾे जे पुफी जन्नत मिठी जो संग मूंखे सॾु करे ॾे। अच्छा अच्छा अच्छा, तावीज़ लिखाइण आयो आहीं। बाबा तावीज़ लिखी ॾिबो हक़ लाल जो, पर सखणी दुआ पिट बराबरि अथई, इहा त तोखे ख़बर हूंदी। मामा मौलवी 500 रुपया ॾींदो नी, 500 रुपया। माजिद पुट मिठीअ जे मिठास जी क़ीमत सिर्फ़ु इहा लॻाई अथई। मां दम दुआ वारो कमु फी सबिलिल्लाह कंदो आहियां। मजाल आहे जो कंहिंखां 1 रुपयो बि वठां। बाक़ी जेको तुंहिंजो ख़र्चु आयो उहो तोखे पाण करणो पवंदो। हा हा, तुंहिंजो ख़र्चा कागज़ जो टुकड़ो सो आउं तोखे वठी ॾींदुसि। ऐं मस हा 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 हा, इहा बि वठी ॾींदोसीं। त पोइ ठीकु आहे, मुश्क ज़ाफ़रान अंबर वठी अचु। इहो वरी छा आहे? इहा ई त मस आहे। इहा घणे में मिलंदी? 15,000 में मिलंदई। 15,000 रुपया? तूं खणी 10,000 रुपया ॾिजांइ, मूंखे त रियायत सां मिलंदी आहे। मामा मौलवी आउं अॼु हलां थो, सुभाणे मिलंदासीं। ठीकु आहे ठीकु आहे, अचिजांइ सुभाणे। सभु इहे सावण सुञा सुञा था अचनि, रोटी कोन था खणी अचनि, मुफ़्त में कमु करण था अचनि। जी शादी को गुॾे गुॾी जी रांदि। अच्छा ॿियो ॾींहुं तकड़ कई अथव? हिन साल न सही, मथे साल मुंहिंजी शादी कराए छॾिजो। खाना बदोशन जा गेटा ॻाल्हि ॿुध, तुंहिंजी शादी थींदी हिन महीने, पोइ तूं हुन में राज़ी हुजी या न हुजी? इहो सरासर ज़ुल्म आहे, मां हिन ज़ुल्म ख़िलाफ़ एहतिजाज कंदुसि। हा, इहा शादी ज़ुल्म आहे? भला मूंखे इहो ॿुधाए उहो कहिड़ो माण्हू आहे जंहिं शादी न कई? है, शादी त सभु कंदा आहियूं, कंहिंजे मथां ज़ुल्म न थींदा आहिनि, कंहिंजे मथां थींदा आहिनि, कंहिंजे मथां न थींदा आहिनि ज़ुल्म। सम्झ में आई? खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जिन शादी न कई, घुमंदा था वतन, फिरंदा था वतन, नचंदा था वतन, डांस कंदा था वतन। उहे अड़े चरिया, नचंदा ॻाईंदा खदड़ आहिनि, शादी त मर्द कंदा आहिनि न। जी सलमान खान खे हिननि सां न मिलाए। हा, ऐं ओ शेख रशीद बि त आहे न, अञा ॿिए बि मिसाल ॾिए। हा बसि ठहियो, माठ कर माठ, इन्हनि मोहन जा नाला मुंहिंजे साम्हूं न वठि। हाणे ॿुध हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, ॾिस वञी तयारु थी, सुहिणो थी, पाण खे सुहिणो करे विहार, मिठी अचण वारी आहे ऐं उन्हनि खे वठी अचु। जी मूंखे सोचण जो मौक़ो त ॾे। हा, ए छा सोचींदे बा? शुक्र आहे, विसरी वियसि। ॿुध चरिया, कन खोले हिकिड़ी ॻाल्हि, वक़्तु ऐं बर्फ़ इहे ॿई कंहिंजो बि इंतज़ारु कोन कंदा आहिनि। तूं खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, मुंहिंजी मिठीअ में
कहिड़ी कमी आहे हाँ जो तूं न थो चवी उथ उथी वञी तयार थी। कमी कहिड़ी आहे? हुनजो नकु तूरीअ जहिड़ो, मुंहुं कद्दूअ जहिड़ो ऐं वार मैं जे पुछ जहिड़ा न, मैं जे पुछ जा वार भला हूंदा आहिनि। जी मिठी माई न आहे, सब्जीअ जो दुकानु आहे, अञा ॿुधाए। हेॾे ॿुध हेॾा केॾा थो वञी? मिठीअ खे वठणु। भला ये मिठी केरु? मिठी केरु आहे? मिठी तुंहिंजी मिठण, मासी जन्नत जी धीउ, मुंहिंजो मौत। हाँ पोइ भला मौत जो सामान केरु वठी? मां वञा वठी अची। अबो आहा कर गर्मी वसाए बाह तूं गरीबन रखिया रोज़ा बिजली भी बंद मता ॾींहं में वॾा। त मंझंदि टाक पई आहे, छा थींदो शाम ताईं जानू तुंहिंजो? जानू पुट बकर जहिड़ो बूथ थियो अथई, तोसां ख़ैर त आहे? मामा रो रो रखियो आहे जानूअ, सुम्हणी थोरी ख़ुशी थी पई आहे। अच्छा रोज़ो रखियो अथई? हाँ मामा। सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि। पहिरियों ऐं आख़िरी रोज़ो आहे जानूअ जो बि। पर ज़ूर अञा बि मूंखे ॾाढो आहे। सूर जो ख़ैर आहे पर मटा रो रो भॻुड़ी सॼो ॻोठु खिरंदई। हा तूं फ़िकिर न कजांइ, अॼु मस्जिद में घणो माल अचिणो आहे। मां हथ वंडराए मज़दूर माण्हू आहीं, सवेल खां ॾिसां थो कमु पियो करी ताक मंझंदि जो। तूं घरु हल, हाँ कलाक ॾेढ खां पोइ अचिजांइ। हाय 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 पानी भी खुदा जी वॾी नेमत आहे, उहो बि मुफ़्त में। पाणी पियां नथो, चप चटण त ॾियो कोन्हे। अहिड़ी क़िस्मत जंहिं लाइ मुआसी उहे कुले गांधी बि न पिया। ठीकु आहे माजिद, तूं भले हुन मिठीअ ते मर, मां तोसां ई प्यार कंदुसि। या मिठी 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 आख़िर हिन में आहे छा? कराची में रहे पई त छा थी पियो? भला भला कपिड़ा पाए थी त छा थी पियो? मूंखां वधीक सुहिणी त न आहे।
ओ मिठी याद रखजांइ हिकड़ी मां तोखे न ॻोठ जी मिट्टी न चटराई त मुंहिंजो नालो बि रज़िया न आहे। जानू पुट सफ़ा हशाश बशाश लॻो पियो लिया पाणीअ खे डरो। न मामा दुआ कर ये जानू ईमान जो पक्को अथई। एडी वडी उम्र थी वई आहे मामा, हाणे मां रोज़ो टोड़ींदुसि छा? अलाए बा गर्मी बि पुछे थी, कुझु घड़ियूं त अॻु साह पई वई, हिनजे त सफ़ा टाइट लॻो पियो। मामा वेंजी सिंजी हशाश बशाश थी रब साईं खां दुआ घुरियमि त मालिक साईं ईमान ज़री ॾे। बस दुआ क़बूल थी वई। हूअं बि बाबा चवंदो आहे त रोज़ेदार जी दुआ जल्दी क़बूल थींदी आहे। हूअं बि भुल में कुझु माण्हू खाई छॾींदा आहिनि त रोज़ो टुटंदो कोन्हे। मामा मूं भुल में पाणी न आहे पीतो। बाबा मुंहिंजो मतिलबु आहे त मूं भुल में बि पाणी न आहे पीतो। हा हा आउं सभु सम्झां थो मौलवी जा पुट। अयो ना मुंहिंजो पेर, अयो मां बाहि लॻे न कंडे खे। अला अला मुंहिंजो पेर। अरे तूं रोई छो थी? रो रो वञी जड़ी जा। मुंहिंजे पेर में गंडो लॻो आहे। न अच्छा अच्छा कंडो लॻो थी, काथे लॻो थी कंडो? मां ॾिसां मां ॾिसां। किथे आहे कंडो? कंडो त मूं कढी छॾियो अथमि, पर सूर अञा बि मूंखे ॾाढो आहे। सूर जो ख़ैर आहे, पर मटा रो रो भॻुड़ी सॼो ॻोठु खिरंदई। हा तूं फ़िकिर न कजांइ। अॼु मस्जिद में घणो माल अचिणो आहे। शाम मां सभु कुझु खणी ईंदोमांइ। उहो वरी कहिड़ो घर में पचाईंदा आहियूं? वानी कची न कर, ॻोठ में को ॿुधी न वठे। असां उहे मुले जा पुट आहियूं। हलो हाणे घर पहिरीं निमाज जो टाइम थियो आहे। मां त पढ़ंदुसि कोन, तूं पढ़जांइ। हलिया अचो अचो। अञा ताईं बेगन में कपड़ा बि विझी तूं अञा तयार न आई छा? ॾिसी थी सिज अची मंझंदि ते बीठो आहे। मां त केॾी महिल बि तयार थी वेठी। तव्हांजी लाडली तयार थी न? तो हुनखे उथारियो हो? सुबुह खां उथारिया। Please tell me guys, आओ कीअं पिया लॻा? Yes, I know. I am so beautiful. मूंखे ख़बर आहे त मां तमामु घणी ख़ूबसूरत आहियां। मिठी Yes, ओ मिठी प्लीज मामा मूंखे मिठी न चमता कयो प्लीज। मुंहिंजो नालो आहे स्वीटी, ब्यूटीफुल स्वीटी।
मूं तोखे इन ई लाइ सॾायो हो त तोखे ॿुधायां त कराचीअ मां महिमान अची विया आहिनि। जीजी इहा त मूंखे बि ख़बर आहे त कराची मां महिमान आया आहिनि ऐं उहा तव्हांजी ॾोहिटी बि आई आहे जंहिंखे कपिड़ा पाइण जो सलीक़ो ई कोन्हे। मिठण लखनि में हिकिड़ी आहे, सभिनीनि खां अलॻि। हा जीजी, चिबरो बि सभिनी पखियुनि खां अलॻि हूंदो आहे। अल्लाह ख़ैर करे। देर थी वई आहे, अञा पहुता ई कोन आहिनि। जीजी आवे सन, तू तो मट कर बह, मैं मेरी मथे पे पूरे लग। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। घोर वञा मुंहिंजी मिठड़ीअ तां। मुराद अबा वञ सामान त खणी अच। हा जीजी। हड़ी मां सदको वञा, घोर वञा। अच अच त अच त। बाबा केतिरी गर्मी आहे। जमीला, बच्चन खे बुख लगी हूंदी, माने त लॻाए। हाँ हाँ जीजी, मां खड़ी थी। जीजी असां सभिनि जो रोज़ो आहे। जन्नती इफ्तार जो टाइम त थियण वारो आहे। अचो अचो, शाबाश हले अच। मुंहिंजी मिठड़ी, मां सदको वञा। ई 2000 छा जा आहिनि? मामूली तो चयो मस्ती खपे, पैसनि जी ज़रूरत आहे। हा हा पुट, पर इहा मस 2000 में कान मिलंदी। इश्क था कयो, पैसा त पूरा ॾियो। घटि में घटि तोखे 10,000 रुपया ॾियणा पवंदा। मामूली पहिरीं पैसा आहिनि कोन। अच्छे ही वठ। पुट हे बि घटि कुल थिया 3,000। न बाबा, घटि में घटि पोइ बि 5,000 रुपया त ॾे। ठीकु आहे मामा मौलवी, भरोसो कर, ॿिया पैसा तोखे बाद में ॾींदुसि। ठीकु आहे पुट, मुंहिंजी मरहूमा ज़ाल जो भाटियो आहीं, तॾहिं तो ते एहसान कयां, पर अहिड़नि कमनि में ओधर न आहे थींदी। मां मौलवी हाणे पार त थई, मिठी बची वई आहे। हा हला। ठीकु आहे पुट, तूं फिक्र ई न कर ऐं कंहिंसां ज़िक्र ई न कर। पार त थई। बाबा बाबा, मशीन में मानी अचणु शुरू थी वई आहे बाबा। ठीकु आहे पुट, वॾेरनि जे घरां जेका मानी अचे हुनखे पासे में रखंदो वञजांइ। ठीकु आहे बाबा, सही आहे। पर पुट हाजी साहब जो ख़्यालु कजांइ, किथे विच में दाव न करे वञई। सही आहे बाबा, मां वञी मशीन जे दर ते बीहां थो, तूं वटि अचणी कर बाबा। तूं हल पुट, मां तुंहिंजे पोयां पोयां थो अचां। मुबारक हुजे, तुंहिंजी मिठी अची वई आहे। इन में मुबारक जी कहिड़ी ॻाल्हि आहे? आई आहे त आई आहे, पंहिंजी नानी जो घर अथसि। मूं त ॿुधो आहे त मुराद बि मिठीअ सां शादी करण लाइ तयारु न आहे। त पोइ मां छा कयां? इहो सभु कुझु मूंखे छो थी ॿुधाए?
इन करे त तुंहिंजो मिठीअ लाइ साह थो सिके ऐं हाणे तुंहिंजो रस्तो साफ़ अथई। रज़िया इहो अजायो साड़ न कर। मिठी मूंखे मिले या न मिले पर तोसां शादी कोन कंदसि। मूंखे बि तुंहिंजी ज़रूरत न आहे। घणी ग़लतफ़हमी में तू बि न रहिजांइ। ॻोठ में तू हिकिड़ो छोकिरो न आहीं। अलाह कंदो सॼी ज़िंदगी कुंवारो रहंदे ज़ाल लाइ ईअं सिकंदे जीअं गंजो फणी लाइ। आब अलाह खां दुआ थो घुरां तूं बि मुंहिंजे लाइ ईअं सिकंदीअ जीअं पिणे हलवे लाइ। ख़बरदार जे मुंहिंजे पीउ जो नालो बि खयो अथई न त छा कंदीअ? ज़ालिम खे छा कंदमि माट करे हली वेंदमि। त पोइ वञे छो नथी? हल। हाँ वञा थी। तू वेही ते मिठी जो इंतज़ार कर। हलो हलो सिधो घर। शाबाश। मुराद आई छा? हाँ जीजी मुराद आहियां। न सुञातव छा? ईअं छो थो चई अब्बा? निंड नथी अचई छा? जीजी तूं ई तो घुरायो आहे। मासी जन्नत चयो त जीजी सॾई थी। हा हा मूं तोखे छो सॾायो? मूंखे त अब्बा विसरी वियो। ये विसर जी बीमारी तो ख़बर आहे न। त पोइ मां वञा? बी त सही यादि अची वियो। ॾिस मूं तोखे इन ई लाइ सॾायो हो त तोखे ॿुधायां त कराचीअ मां महिमान अची विया आहिनि। जीजी इहा त मूंखे बि ख़बर आहे त कराची मां महिमान आया आहिनि ऐं उहा तव्हांजी ॾोहिटी बि आई आहे जेके कपिड़ा पाइण जो सलीक़ो ई कोन्हे। मिठण लखनि में हिकिड़ी आहे, सभिनीनि खां अलॻि। हा जीजी चिबरो बि सभिनी पखियुनि खां अलॻि हूंदो आहे। मिठण जहिड़ी मलूकड़ी ॻोल्हण सां बि कोन मिलंदी। इन करे ॾिसां तोखे सम्झायां थी का हरकत न कजाए जो तोखे मिठी आंगूठो ॾेखारे वापसि कराची न हली वञे। जीजी अहिड़ी मुंहिंजी क़िस्मत न आहे जो मिठी मूंखे नापसंदि करे हली वञे। तुंहिंजी शादी हाणे मिठीअ सां थींदी। तूं अहिड़ी का बि हरकत न कजाए जंहिंसां मिठीअ खे तकलीफ़ थिए। हाणे वञ तूं सुम्ह आराम कर वञ। जीजी हिकु त निंड न पई अचे उहा बि फिटाए छॾे।